अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो इरम आहे ऐं क्लास 9 जी शागिर्द आहियां। मुंहिंजी पार्टनर आहे न जो नेम अफ़साना आहे, हीअ मूंसां गॾु पढ़ंदी आहे। मुंहिंजी क्लास वारी क्लास 9 जी शागिर्दानी आहे। असांजे स्कूल जो नेम आहे गुलूर सानी हाई स्कूल। इहो अवसर फाउंडेशन जो आहे। अॼु जो असांजो टॉपिक आहे ब्लड सर्कुलेटिव सिस्टम, यानी रत जी गर्दिश जो सिरिश्तो। जीअं त तव्हांखे ख़बर आहे असांजे जिस्म में मुख़्तलिफ़ सिरिश्ता कमु करे रहिया आहिनि। साह खणण जो सिरिश्तो, हाज़मे जो सिरिश्तो, उन्हनि मां हिकु आहे ब्लड सर्कुलेटिव सिस्टम, यानी इंसान में रत जी गर्दिश जो सिरिश्तो। असांजे जिस्म में मुख़्तलिफ़ हुतां खां ई शुरू कयूं ब्लड सर्कुलेटिव सिस्टम विलियम हार्वी सभिनी खां पहिरीं उहो साइंटिस्ट हो जिन असांखे, उहो इंग्लैंड जो रहवासी हो। हिन असांखे इहो ॿुधायो त ब्लड जिस्म खां दिमाग़ खां जिस्म ताईं, दिलि खां फिफड़नि ताईं कीअं गर्दिश कंदो आहे। सभिनि खां पहिरीं रत जिस्म मां दिलि ताईं वेंदो, दिलि जिस्म तां रत मोकिलींदी आहे। जिस्म जा मुख़्तलिफ़ हिसा हुन मां ऑक्सीजन खे जज़्ब करे वठंदा आहिनि। जॾहिं उहो ऑक्सीजन मां उतां जज़्ब करे वठंदा आहिनि, रत डीऑक्सीडाइड मतिलबु ख़राबु थी वेंदो आहे। पोइ दिलि हुन साफ़ु रत खे फिफड़नि ॾांहुं मोकिलींदी आहे। जॾहिं फिफड़ा हुन रत खे आहिस्ते आहिस्ते मतिलबु साफ़ु करणु शुरू थी वेंदा, वरी उहो दिलि न ईंदो, दिलि खां वापसि जिस्म ॾांहुं वेंदो। उन गर्दिश खे चइबो आहे सर्कुलेटिव सिस्टम। दिलि अंदरि 4 खाना हूंदा आहिनि। मथनि ॿिनि खे एट्रियम्स ऐं हेठियां ॿिनि खे वेंटिकल्स चइबो आहे। साॼो एंट्रियम साॼे वेंटिकल सां, खाॿो एंट्रियम खाॿे वेंटिकल सां जुड़ियल हूंदो आहे। इन ॿिन्हिनि जे विच में हिकु वॉल हूंदो आहे जिनखे बाइकस्पिड वॉल या मेट्रिक वॉल चइबो आहे। ऐं साॼे वेंट्रिकल ऐं साॼे वेंट्रिकल जे विच में जेको वॉल हूंदो आहे उनखे चइबो आहे ट्राइकस्पिड वॉल। ऐं जेको असांजो सही ब्लड हूंदो आहे उहो उहो खाॿे पासे जमा थींदो आहे। जेको सही हूंदो आहे उहो असांजे जिस्म में 2 सुप्रीनल वेवा कयो आहे ऐं इंफ्रीनल वेवा कयो आहे। उन्हनि जो कमु छा हूंदो आहे? सुप्रीनल वेवा कयो आहे जो मथे असांजे जेके बॉडी पार्ट्स आहिनि उन्हनि मां ख़राबु ब्लड खे खणी दिलि ॾांहुं मोकिलींदी आहे। पोइ सुप्रीनल वेवा कयो आहे असांजे बॉडी जे हेठियनि नदी डाउन पार्ट्स खां ब्लड खणी, ख़राबु ब्लड खणी दिलि ताईं पहुचाईंदो आहे। दिलि अंदरि मौजूदु शरियाननि खे आर्टरीज़ चइबो आहे। आर्टरीज़ छा कंदियूं आहिनि? आर्टरीज़ जा जेके आख़िरी छाणा हूंदा आहिनि उहे तमामु सन्हड़ा ऐं नंढड़ा हूंदा आहिनि, जेके असांजे जिस्म जा टिश्यूज़ नंढड़नि नंढड़नि हिसनि ताईं ब्लड पहुचाइण में मदद कंदा आहिनि। ब्लड जॾहिं इलाही प्रेशर सां जॾहिं वेंदो आहे एटीएम मां दिखदी वेंट्रिकल आहे। वेंट्रिकल में जॾहिं इलाही प्रेशर सां आयोटा ॾांहुं वेंदो आहे त पोइ जेको हिते ईंदी आहे हिकिड़ी मिट्रल वाल्व, इहा मिट्रल वाल्व पोइ हिते बंदि थी वेंदी आहे ऐं ब्लड जेको थोरो वापसि माना हिते प्रेशर सां ईंदो थोरो बैक फ्लो थींदो आहे। हिनजो जॾहिं हिनजो बैक फ्लो थींदो हिनजो ब्लड जो, त पोइ हिन मां निकिरंदो आहे आवाज़, हिकिड़ो साउंड निकिरंदो आहे, हिनखे लव चइबो आहे। ऐं जॾहिं ब्लड अञा बि इलाही वधीक प्रेशर सां जॾहिं आयोटा ॾांहुं वेंदो आहे, पोइ जेका हिकु आयोटा जे ऐं वेंट्रिकल जे विच में हिकिड़ी वाल्व आहे उनखे चइबो आहे एयोटिक सेमिनल वाल्व। पोइ इन में जेको आहे सो ब्लड वरी थोरो वापसि बैक फ्लो थींदो आहे, उहो लॻंदो आहे वेंट्रिकल जे बिल्कुलु वार में लॻंदो आहे। पोइ हुन जो आवाज़ थींदो आहे डब। दिलि जा केतिरा मर्ज़ बि थी सघनि था, हुनजो इलाज बि मुमकिन हूंदो आहे। हिकिड़ी असांजे हार्ट में त कुदरती हूंदी आहे पेसमेकर, उहा असांजे राइट साइड खां हूंदी आहे, करंट मोकिलींदी आहे सॼे माना बंडल ऑफ हिस्सा मोकिलींदी आहे। पोइ वरी जिस्म जे सॼे मसल सां, हार्ट जे सॼे मसल सां मोकिलींदी आहे। हार्ट पोइ धड़कणु शुरू कंदी आहे। ऐं जॾहिं उहा कमु करणु छॾे ॾींदी आहे त पोइ हिकिड़ी आर्टिफिशियल लॻाई वेंदी आहे बैटरी, उहा हिते लॻाई वेंदी आहे। पोइ उहा हिन जो कमु कंदी आहे, उहा करंट मोकिलींदी आहे मसल्स ॾांहुं ऐं पोइ दिलि जेको आहे त धड़कणु शुरू कंदी आहे। ऐं बाईपास ईअं हूंदो आहे, हार्ट जेका आर्टरी हूंदी आहे उहा बिल्कुलु ब्लॉकेज थी वेंदी आहे, हुन मां रत जो जेको आहे सो फ्लो कोन थी सघंदो आहे। पोइ उहा कढी वेंदी आहे। असांजे हिकिड़ी टंग में हिकिड़ी आर्टरी हूंदी आहे, पोइ उहा उते लॻाई वेंदी आहे हार्ट में। ऐं पोइ एंजियोप्लास्टी ईअं थींदी आहे। एंजियोप्लास्टी में बि ईअं थींदो आहे त उहा आर्टरी जेका हूंदी आहे हुन में सणिभ या कोलेस्ट्रॉल वधी वेंदो, पोइ रत जो वहिकिरो कोन थी सघंदो, बैक फ्लो माना वापसि या कोन वेंदो, हुनजो रस्तो रुकिजी वेंदो आहे। पोइ हुन एंजियोप्लास्टी कई हुन में हिकिड़ो बलून लॻायो वेंदो आहे, उहो हुन आर्टरी खे साफ़ु कंदो ऐं ब्लड वापसि वञणु शुरू कंदो आहे। थैंक यू।